इहो तव्हांखे कंहिं चयो आहे त ढंढ ते ज़मीन ते या का उहा मीर नादर मच्छी चए थो त हीअ ढंढ जी मालिकी आहे। शायदि मीर साहिब खे ख़बर कोन्हे, शायदि टोॾाड़ो जो मीर साहिबु वियो हुते दुआ घुरण त मथां हुनखे उते ख़बर पई हुजे त 5000 रुपयनि ते जहिड़ो थियो आहे। 5000 कर्ज़ो, उन पंहिंजे कर्ज़ उनजी औताक में वेठल माण्हू खां उन माण्हू पंहिंजो ॿी दौर कर्ज़ु घुरियो। उन औताक वारे चयो त मुंहिंजी औताक गारियूं ॾेई हुननि खे कढियईं, तंहिं ते जहिड़ो थी पियो। ऐं उन खां अलावा इहो पाण जेको आहे सो मीर साहिबु इहा ॻाल्हि कई त उन खां ॿिए ॾींहं ते जेको आहे उते वञी दुआ बि मक़तूलनि खां घुरियईं ऐं उन्हनि खे इहो वधीक चई त मां वधीक खूनरेज़ी करणु नथो चाहियां, तव्हां पाण में छा कयो। बाबा इहो त केरु चाहींदो खूनरेज़ी? हा, खूनरेज़ी पहिरें ॾींहुं मां खणी मीर साहिब खे इहो चवां त पहिरें ॾींहुं जॾहिं इहो थियो त मीर साहिबु तॾहिं बि मेड़ करे वञे था न। मीर साहिबु तव्हांजे सोशल मीडिया ते या किसो थिया त मां त सम्झां थो मीर साहिब खे तॾहिं यादि आयो दुआ घुरो। पर एनी हाउ नवाबा दुआऊं ज़माने जूं बिरादरियुनि जूं। हिकिड़ो माण्हू 5000 रुपए ते जहिड़े उते विड़ी पिया, जहिड़ो थियो जंहिंमें 2 ॼणा मरी पिया, हिकिड़ो हिन दुर जो मरी पियो, हिकिड़ो हिन दुर जो मरी पियो। तंहिंमें मेड़ूं मिथूं जा काफ़िला असां मां सरदार ख़ान बि पाण बि वियो आहियां, तॾहिं ते दुआ बि घुरी अथऊं, मेड़ियूं बि कयूं अथऊं, उन्हनि खे फ़ैसिले ते बि आयो। इन विच में 3 फ़ैसिलनि जी तारीख़ूं बि थियूं आहिनि, मां वटि थियूं आहिनि। उन खां बाद मां वटि हिकिड़े पिस्तौल जे करे फ़ैसिले में उथी वियासीं, पिस्तौल असांजो आहे, क़ुर न ॾींदासीं, जंहिं ते इहो मामिलो थी पियो, फ़ैसिलो वधी वियो। ॿियो जेको खून हिकिड़ो थियो त उहो मच्छी जो बांधो पटण आया, हुननि जो बांधो उन ते फायरिंग थी, उते हिकिड़ो उन्हनि जो माण्हू गुज़ारे वियो, शहीद थियो। ॿियो वरी साॻियो ई कंबर जे शहर में मच्छी जी डाटसन फुरंदे खसींदे डाटसन, हुन में जहिड़ो थियो जंहिंमें माण्हू मरी पियो। बिल्कुलु इहे शयूं थियूं आहिनि, उहे माण्हू पेश करे ॾिना। थींदो आहे जहिड़नि में ॿिनि खूननि में उन्हनि हिननि जा बि 22-19 ॼणा लिखियलु आहे, हिननि 11 ॼणा कोर्ट में पेश करे ॾिना, पुलिस खे पेश करे ॾिना। कोर्ट जो कमु आहे। ॿुधण जी ॻाल्हियूं आहिनि। इल्ज़ाम सम्झें या मां मुनासिबु न आहे जो मां कंहिंजे नाले चवां जेसि ताईं हुनजी तस्दीक न हुजे। त को गाॾियूं बलोचिस्तान मां अचे, हुननि खे तव्हां चऊं खणी वयूं इन झेड़े खां पोइ। खुलेआम बंदूकूं कुलनि में करे ऐं गाॾियुनि में विहारे, त मां बि कोन विहारियां। वाज़े तव्हांखे जवाबु त हू पाण ॾेई चुको आहे, असांजो चाचो आहे, वॾो आहे। उन हिननि जो को न ढंढ में तकरार आहे, न को ज़मीन आहे, न का ॻाल्हि आहे, न को का खातो अथनि, न को पनो अथनि, न काग़ज़ अथनि, न ज़ोर ते पराई ज़मीनुनि ते कब्ज़े करण जी कोशिशि आहे। ढंढ करे जेके उतां जा माण्हू उहे ढंढ करणु नथा ॾियनि। तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां रबी शाख जॾहिं ईंदी आहे त इहा आबाद शाख हूंदी या ग़ैर आबाद शाख हूंदी? आबाद शाख हूंदी। कणकूं हूंदियूं, आबादियूं हूंदियूं, सॼी अचे आख़िरी अचे इन ज़ीरो जे भरिसां इन जमाल ख़ान जे ॻुठ ते दंग थींदो। हिन महिल ग़ैर आबाद छो आहे? इन ढंढ जे करे आहे। इहा ढंढ सोरी ढंढ कई थी वञे क़ाबिज़ थियण जे लिहाज़ खां। ईअं न आहे त को हिननि जो ढंढ थियो। असां उहे ज़मीनूं उते पाणी ढंढ थींदी हुई त पोइ असां बि मच्छी माराईंदा हुआसीं, हो बि असांजा बल्कि मोहम्मद पनाह उन्हनि जो वॾो आहे, इहो बशीर अहमद, उन्हनि त असांजे उन्हनि दस्तावेज़ अथनि हिकु ॿी सां लिखियलु असां सां बि। मीर साहिबु इहो ॻाल्हि करे थो त हिकिड़े पासे तव्हांजी ॻाल्हि करे थो त उहो धुर आहे, मां बि धुर आहियां। मां धुर न आहियां बाबा, मां धुर हुजां त मां वटि कल्ह मोहम्मद पनाह टोड़ियाड़ो आयो। मां धुर हुजां त मां मोहम्मद पनाह मां ॾे न अचे न, छो आयो? मां धुर हुजां त मां मोहम्मद पनाह खे छो चवां त तूं वञी इन्हनि जो फ़ैसिलो कर? मां धुर न आहियां। धुर उहो हूंदो आहे जेको गाॾियुनि में हितां खणी वञी पंहिंजे ज़मीनुनि ते विहारिबो आहे।
उहो त पाण नादर ख़ान इहा ॻाल्हि चए थो त मूं पोइ वटि बि नादर ख़ान सम्झे थो त उहा ॻाल्हि ग़लति आहे या मां वटि आहिनि। मां वटि जे सुभाणे को खून करे अचे, मां हुनखे चवां तूं वेही रहो, तूं खून करे ऐं सुठो कमु कर, हाणे मां तोखे पुलिस में ॾियणु न ॾींदुमि। उहा ॻाल्हि बि की पाण वकील बि करे ॾिना आहिनि तव्हांजे लाइ, चई त कोर्ट में केस कंहिंखे वकील मां करिणो आहे? जेको धुर थी जेके उन धुर जो मीर साहिबु वरी जेको हुन धुर जो वकील आहे, उहो मीर साहिब जे ॿी धुर जंहिंखे मीर साहिबु करे ॾिनो आहे उनजो बि वकील आहे, उन खां पुछा करे, वकील खां पुछा कयो त मां तोखे कंहिं करे ॾिनो आहे।